अस्सलाम वालेकुम। हक मौजूद दोस्तों, माया जो पंहिंजो जावेद राहूल दोस्तों, सिंधु दरिया में शचोर केनाल नाजायज़ केनाल कढण वारो इशू हले पियो। सॼी सिंध सरापा एहतजाज बणियल आहे। सिंध जो शौर सरापा एहतजाज बणियल आहे ऐं पीपुल्स पार्टी नाटकनि में ढंगनि में जेको आहे सो मसरूफ़ आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मुल्की सदर आसिफ अली ज़रदारी साहब चोलिस्तान जी तक़रीबन 3,58,000 एकड़ ज़मीन आबाद कराइण लाइ हिकिड़े एप्लीकेशन ते दरख़्वास्त ते हिकिड़े उन्हनि जे फार्मूले ते सही कई आहे त चोलिस्तान जे ज़मीन खे आबाद करण लाइ थर केनाल, रेनी केनाल, चोलिस्तान केनाल ऐं कच्छी केनाल, ये केनाल ठाहिया पिया वञनि। कमु तेज़ीअ सां जारी आहे, कमु हले थो पियो। जॾहिं सिंध एहतजाज कया, सिंध मज़ामत कई, सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां सहाफ़ी दोस्तनि तरफ़ां सवाल कया विया त ही केनाल ठहनि पिया, सिंधूअ ते धाड़ो लॻे पियो, सिंधु दरिया ते धाड़ो लॻे पियो, त नामुराद अली शाह, मां मुराद छा न चवंदुसि, मां हुनखे नामुराद छा चवंदुसि, त ड्रामेबाज़ी वारो जवाबु पियो ॾिए। छाजा केनाल, कहिड़ा केनाल, किथे पिया केनाल ठहनि। जॾहिं उन नामुराद शाह जी पत वाक़ी करण लाइ ACUP जो सरबराह सैयद ज़ैन शाह चोलिस्तान पहुतो, उते केनालनि जो हलंदड़ कमु उते लाइव ॾेखारियो, सॼी दुनिया ॾिठो, सोशल मीडिया ते हलियो, सॼी सिंध ॾिठो। जंहिंखां पोइ पीपुल्स पार्टी मथां लानतुनि जा वधीक वसकारा थिया। वसकारनि खां पोइ जॾहिं मामला मंज़र आम ते अची विया त हिननि ड्रामा शुरू कया। सिंध असेंबलीअ में रिथा आंदो, छो त हिननि खे अॻ में बि ड्रामा काफ़ी फबी चुका। सिंध जा बेट हुजनि, जबल हुजे, कारोंजर हुजे, केटी बंदर हुजे, सिंध जा जेकी बेट आहिनि, सिंध जो कोयलो, सिंध जी गैस, सभु उन्हनि विकिरो करे छॾिया। सिर्फ़ु पंहिंजे पुट खे वज़ीर आज़म बणाइण जे ख़्वाब जे चकर में सिंध खे वञे थो नीलाम कंदो ऐं उहे शयूं उन्हनि खे फबंदियूं थी वञनि, ज़रदारी खे फबंदियूं थी वञनि, ज़रदारी माफ़िया खे फबंदियूं थी वञनि, त सिंधी क़ौम सुतल आहे। पर सिंधु दरिया वारे मामले खां पोइ सिंध में जेको किरोध, सिंध में जेका कावड़ आहे, सिंध जो बचो जेको ज़रदारी मथां लानतुनि जो वसकारो थो वसाईंदो रहे, उहो तव्हांजे अॻियां आहे। सॼी सिंध ॾिसे थी त केतिरियूं लानतूं वसंदियूं पियूं उन्हनि मथां। सो हिननि नओं हिकिड़ो ड्रामो शुरू कयो त हाणे सिंध जे एहतजाजनि ते कीअं कंट्रोल कजे, सिंधियुनि खे कीअं हाईजेक कजे। हिननि वरी सिंध असेंबली में रिथा दी आहे त नो मोर केनाल्स, असांखे दरिया नथा खपनि। भाई पहिरियों चओ पिया त को बि दरिया नथो ठहे, दरिया खां को बि केनाल नथो ठहे, ऐं हाणे वरी तव्हां चओ था त असांखे को बि केनाल मंज़ूर न आहे। एहतजाजनि जो ऐलान कयनि, ड्रामेबाज़ी नक परकाई, बेहयाई त ॾिसो उन्हनि जी। एहतजाज शुरू कया अथनि सॼी सिंध में, ज़िले हेडक्वार्टर में उन्हनि कल्ह एहतजाज कया। ऐं एहतजाजनि में तव्हां ॾिठो शिकारपुर समेत सॼी सिंध जे जनपद ज़िलनि में उन्हनि एहतजाज कया आहिनि। उतां जा MNA, चूंडियल MPA, चेयरमैन, 5 8 लीडर अॻुवाण ऐं माण्हू 30 खां 40, एतिरा माण्हू त पकोड़नि वारे वटि हूंदा। पीपुल्स पार्टी वारनि कल्ह गॾु कया, बिरयानी जी प्लेट वारा। मां सम्झां थो त उहे माण्हू आहिनि जिन खे कल्ह रोज़ो उठो ऐं बिरयानी जो आसिरो। सिंध ॾिसो तव्हां, सिंध जा नौजवान ॾिसो तव्हां, सिंध जा शागिर्द ॾिसो तव्हां, सिंध जा वकील ॾिसो तव्हां, ऐं सिंध जा गैरतमंद सहाफ़ी ॾिसो तव्हां। बाक़ी जेके बेगैरत आहिनि, जिन खे दरिया ते गैरत नथी अचे त उनखे पंहिंजे घर ते बि गैरत न ईंदी हूंदी। जेके निमक हराम आहिनि, सिंध सां, सिंधु दरिया सां निमक हरामी था कनि, उहे बि तव्हांजे अॻियां वाक़ आहिनि। उन्हनि खे बि सिंध सुञाणे थी। सो पाण सिंध जे मामले ते बीठा आहियूं। इहे धमकियूं मिलनि थियूं पियूं, दामान मिलनि था, दाबा मिलनि था, कंहिंखां बि नथा टिजूं। सिंध ऐं सिंधूअ ख़ातिर जेकॾहिं जान वई बि खिली ॾींदासीं, क़ुर्बान थींदासीं, मुर्की ॾींदासीं। सिंधूअ खां वधीक को बि न आहे। पीपुल्स पार्टी के सिंध जो अवाम,
सिंध जा नौजवान, सिंध जो शौर आसिफ ज़रदारी खे, नामुराद शाह खे ऐं उन्हनि जो आसिफ ज़रदारी जो बिलावल जा जेको आहे कुता विञाईंदड़ जमील सुमरो, चनेसर सुमरो दाबा पियो ॾिए त जेको बि आसिफ ज़रदारी जे ख़िलाफ़ पोस्ट रखंदो, सोशल मीडिया ते ॻाल्हाईंदो त मां उनखे उनजे ख़िलाफ़ पीका एक्ट केस था लॻायूं। तव्हां दलालनि लाइ बि आहे, तव्हां सिंध जा बेट विकिरो कया, तव्हां सिंध जा दरिया था विकिरो कया, छा तव्हां लाइ कानून न आहे? अवाम उथियो आहे, जागियो आहे, रोडनि ते निकितो आहे ऐं हीअ जेका तहरीक हले थी, हिकिड़े ॾींहुं अवाम तव्हांजी ॻीचनि खां गेले, जेकॾहिं सिंधु दरिया मां निकिरंदड़ केनाल बंदि न थिया त हिकिड़े ॾींहुं तव्हांखे ॻीचनि खां गेले रोडनि ते जूता हणंदा। सो जेकॾहिं तव्हां में टके जो बि हया, ग़ैरत, शर्म आहे, महिरबानी करे केनालनि वारे मामले तां हटी वञो, पंहिंजी नक पकाई ख़तमु कयो ऐं जेकॾहिं तव्हां वाक़ई बि सिंध सां सचा आहियो, तव्हांखे वाक़ई बि सिंध लाइ मोहबत आहे, सिंधु दरिया लाइ मोहबत आहे, त असेंबली में अचो। सेनेट चेयरमैन तव्हांजो आहे, सेनेट में अक्सरियत तव्हांजी आहे। सिंध ऐं KPK, पंजाब ऐं KPK में गवर्नर तव्हांजा आहिनि। 3 सूबनि में सूबाई हुकूमतूं तव्हांजूं आहिनि। मुल्क जो सदर तव्हांजो आहे, त पोइ बाक़ी कहिड़ी बेहयाई था कयो, कहिड़ी नक पकाई था कयो? जेकॾहिं तव्हांखे थोरी बि ग़ैरत आहे त क़ौमी असेंबली में नथा आणियो, ॻाल्हायो, बाइकाट कयो असेंबलियुनि जा, सभु कुझु थी सघे थो। बाक़ी सिंधी क़ौम खे बेवकूफ़ बणाइण लाइ तव्हां छा था सम्झो? सिंधी माण्हू बोच आहिनि, तव्हांजी चालाकियुनि खे नथा सम्झनि। हाणे सिंधी क़ौम तव्हांखे सम्झी चुकी आहे ऐं इहे सरेआम तव्हांखे वोचड़ा कंदा। सो सिंध अवल आहे, सिंधु अवल आहे, जीउ जान सिंधुअ तां क़ुर्बान आहे। तव्हांजे धमकियुनि खां डिॼण वारा न आहियूं। सिंध ख़ातिर असां बीठा आहियूं, बीहंदासीं। लव यू, आई लव यू।